पनुआ किल लॻे सांगी थाणे जी हद कोठो चाचड़ में घिटी जे मामले तां चाचड़नि जे ॿिनि ग्रुपनि में झेड़ो लखन कोहाड़नि फायरिंग में हिकु धुरजा अजीबुल्ला चाचड़ मोहम्मद नवाज़ इरफान सख्ते ज़ख़्मी थी पिया आहिनि जिन खे पनुआ किल अस्पताल में रखियो वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे पनुआ किल मां CN न्यूज़ जो रिपोर्टर अयाज़ झंडीर। जी अयाज़, कहिड़ा तफ़सील आहिनि अव्हां वटि? जो तव्हांखे ॿुधायूं पिया त पनुआ किल सांगी थाणे जे हद कोठो चाचड़ में चाचड़ बरादरी जे ॿिनि ग्रुपनि में झेड़ो थी पियो आहे, जंहिंमें कुहाड़नि लठियुनि ऐं फायरिंग जे इस्तेमाल में हिकु धुरजा अजीबुल्ला चाचड़ मोहम्मद नवाज़ चाचड़ अदरान चाचड़ ज़ख़्मी थी पिया आहिनि ऐं उन झेड़े में हिकु औरत पिणु ज़ख़्मी ॿुधाई वञे थी। ज़ख़्मियुनि खे पनुआ किल इस्पताल आंदो वियो आहे, जिते अजीबुल्ला चाचड़ सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो आहे त असां ते बेगुनाह मुख़ालिफ़ चाचड़ ग्रुप जे माण्हुनि घर वेठे हमिलो करे खूनी हमिलो करे असांखे सख़्तु ज़ख़्मी कयो आहे, जंहिंमें असांजी हिकु औरत बि ज़ख़्मी थी पई आहे ऐं ॿारड़ा बि ज़ख़्मी थिया आहिनि ऐं उहे 10 खां वधीक असांजूं गाऊं वारो चौपायो मालिक आहे ऐं हितां फायरिंग कंदा फ़रार थी विया आहिनि। हिननि खे वॾेरनि जी पुठ भराई आहे। असीं शरीफ़ माण्हू आहियूं ऐं पुलिस सांगी पुलिस हिन महिल ताईं हिकु बि जवाबदार गिरफ़्तार न कयो आहे ऐं हिननि चयो त ख़ुदारा असां सां इंसाफ़ कंदे जवाबदारनि खे फौरी गिरफ़्तार कयो वञे। होॾां ज़ख़्मियुनि खे सखर मुंतक़िल करण जा इतलाउ आहिनि। सांगी हद जी पुलिस हिन महिल ताईं अहिड़ो को बि केस दाख़िल न कयो वियो हो, न कंहिं जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो हो। जी महिरबानी अयाज़ तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची